फकीर बाबा, अलाह जे छाव में हूंदो मुंहिंजा बाबा, कि मुर्गूं अव्हां जे चेहरे ते सदाईं सजायल हूंदियूं। फकीर बाबा, दुआ कयो त वस थिए ऐं ख़ुशियूं वरी मोटी अचनि। मुर्गूं त सभिनीनि जे चेहरनि तां मोकिलाए वियूं आहिनि। असां त घड़ी कनि सूर ऐं डुक भुलाए मुर्गी वेंदा आहियूं। फकीर बाबा, उन्हनि जे चेहरनि ते चिटियूं नज़र ईंदियूं आहिनि। उम्मीदुनि जे लकीरनि खे अञा चेहरे ते चिटो थियण ॾे रांझनि। जेतिरी उम्मीदूं वधंदियूं आहिनि, एतिरो मुंहिंजे रब जे ज़ात ते असांजो ईमान मज़बूत थींदो आहे। ऐं इंसान जॾहिं पंहिंजे ईमान जे मंज़िल ते पहुचंदो आहे, मुंहिंजे मालिक पुछड़े जा दर खुली पवंदा आहिनि। तव्हां पंहिंजे ईमान खे मज़बूत कयो मुंहिंजा बाबा। बसि साबित कदम खणी जे मालिक मिठड़े रब ॾे निहारियो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।